ब्रेकिंग न्यूज़ है चोटियारियूं मां सां शेयर कयूं पिया। ॻोठ नवाब अली शाह सांगड़ारो में ॿिनि घरनि खे बाहि लॻी वई, लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। सैयद बिरादरी जे ॿिनि पुरहतनि सैयद जवाद अली शाह ऐं सैयद मुहर्रम अली शाह जे घरनि खे बाहि लॻी वई। बाहि सबबि घर में पयल सामान, बकरी, मोटरसाइकिल, कणिक, ज़ेवर, खटूं, बिस्तरा ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिरनि पारां DC सांगड़ ऐं आला अख़्तियारनि खे मदद जी अपील कई वई आहे। बाहि वाक़ियो पेश आयो आहे चोटियारियूं वेझो ॻोठ नवाब अली शाह सांगराड़ो में ॿिनि घरनि खे बाहि लॻी वई, लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। सैयद बिरादरी जी ॿिनि पुरहतनि सैयद जवाद अली शाह ऐं सैयद मुहर्रम अली शाह जे घरनि खे बाहि लॻी वई। बाहि सबबि घर में पयल सामान, बकरी, मोटरसाइकिल, कणिक, ज़ेवर, खटूं, बिस्तरा ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अली अकबर जुणेजो खां। जी अली अकबर, कहिड़ा तफ़सील आहिनि बाहि वाक़े जे हवाले सां, कीअं पेश आयो, आगाह कजो। जी ही राति देर सां जेको आहे सो सैयद बिरादरीअ जे ॿिनि घरनि खे ॻोठ नवाब शाह लॻ चोटियारियूं में कुल जे चिणग वञा बाहि लॻी वई, जंहिंजे करे सैयद बिरादरीअ जे ॿिया जेके घर आहिनि उहे सड़ी विया आहिनि। उनमें मोटरसाइकिल बि सड़ी वियो आहे। घरनि में मौजूदु सॼो जेको सामान आहे उहो बि सड़ी रख थी वियो आहे ऐं मुतासिरीन जेके आहिनि उहे खुलियल आसमान ते वेठल आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अली अकबर अपडेट करण लाइ।